कावश जीजल कोशिश अखबार वठो कोशिश इबरत शाम अखबार कावश अखबार वठो। सही है, बिल्कुल सही है। हाँ ना इन स्कूल में हाँ ना इन स्कूल में आऊं दाखिला मूं कराए छॾी आहे। इन स्कूल में पढ़ाई सफ़ा सुठी कोन्हे, किनी पढ़ाई अथई। तू भी इन स्कूल में न अचे, पर हुन स्कूल खां वॾो स्कूल जेको शहर वारो बाईपास उते उन में दाखिला वठूं था। उते फीस थोड़ी वॾी आहे, मास्टर भराइनि, हर शइ सुठी आहे। हिन में पढ़ाई मज़ो कोन्हे, 2 नंबर पढ़ाई सफ़ा, किनी पढ़ाई सफ़ा। हा ठीक है, पोइ आउं अख़बार वठण पियो बाबा जे लाइ, पोइ मिलूं था, कचहरी करियूं था, ॿई उते दाखिला वठूं। सही आहे, ओके हला। अदा हिकिड़ी ॻाल्हि पुछां वरी जी। अच्छा पढ़ाई किनी पर सुठी बूंदी आहे या किनी पढ़ाई बूंदी आहे, सुठी पढ़ाई बूंदी आहे या? हाँ न इहो जीअं स्कूल में आउं पढ़ंदो हुउसि न, जी उन पढ़ाई सफ़ा थर्ड क्लास किनी केने कम जी आहे। ऐं वरी उन स्कूल जो वॾो कोन, शहर जो वॾो स्कूल आहे, हाँ उनमें आउं एडमिशन वठां पियो। उते पढ़ाई ॾाढी ज़बरदस्त आहे यार। अच्छा उते पढ़ाई सुठी आहे यार। आउं पुछां इनजे करे पियो त नंढे ॾींहं खां आउं स्कूल वियो ई कोन्हे, स्कूल पढ़ियो ई कोन्हे। इन करे मूं चयो अख़बार विकिणी पोइ जेको आहे स्कूल जी फीस जमा करे ऐं स्कूल पढ़ंदुसि। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम बाबा, खुश आहिनि त वैसे देखो पुट पढ़ाई की पई हले अञा? पढ़ाई सही पे रहे बस, पर स्कूल इन में मज़ो कोन्हे। बाबा हुन वरी स्कूल में मूंखे वठी ॾे दाखिला। बाबा स्कूल में मज़ो हूंदो आहे, जेको पढ़ाई कंदो आहे न उनखे कहिड़ी बि स्कूल में मज़ो अची वेंदो आहे। मूंखे त ख़बर आहे त केतिरा वीचारा ग़रीब माण्हू हिन दुनिया में, छो त गुरबत आहे न, महांगाई घणी आहे, पढ़ाई नथा करे सघनि। ऐं तोखे मूं एडमिशन वठी ॾिनी आहे, माशाल्लाह पाण सभु कुझु आहे। पुट स्कूल नंढी या वॾी न हूंदी, पढ़ाई सुठी या ख़राबु न हूंदी, पंहिंजो पाण जो कोशिशि कर पढ़ाई में अॻियां वधी वञ। असां बि पढ़ी हिन मंज़िल ते तॾहिं आया आहियूं जॾहिं असां पंहिंजो पाण कोशिशि कई। कोशिशि में कामयाबु माण्हू थिए त अॻियां वधी सघे थो। ठीकु आहे पुट? ठीकु आहे बाबा साईं, तव्हां अॼु मूंखे ज़िंदगी जो सफ़ा वॾो सबक़ु ॾेई छॾियो। ठीकु आहे, हलंदो। अस्सलाम वालेकुम। ऑल द बेस्ट। अच्छा माना तव्हां स्कूल अदा कॾहिं कोन विया आहियो ज़िंदगी में? अच्छा नालो तव्हां छा ॿुधायो? पंहिंजो नालो ॿुधाइए। ख़ैर मोहम्मद। चलो ठीकु आहे, आउं हलां थो, पोइ वरी तव्हां सां नंढो कमु आहे ईंदुसि वापसि सां। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। ख़ैर मोहम्मद। वालेकुम सलाम। त हीअ वठो तव्हांजी किताब, जी ऐं तव्हां सुभाणे खां वठी मूंसां गॾु स्कूल ते अचिजां। सुबुह मां स्कूल पढ़जां जी। ऐं शाम जे टाइम ते अख़बार विकिणजां तव्हां। सही आहे? स्कूल जी फीस फीस हर महीने आउं ॾींदुसि पेपा ॿिन्ही जी। महिनत करे पढ़जां, ठीकु है न? शाम जो अख़बार विकिणजां ऐं सुबुह सवेर पढ़ंदासीं ॿई, पर महिनत लाज़मी कजां, महिनत लाज़मी आहे हर शइ में। सही आहे? अच्छा तव्हां कहिड़े स्कूल में पढ़ंदा? वॾे स्कूल में पढ़ंदा नंढे स्कूल में? पर ॻाल्हि ॿुध, तोखे मूं चयो त माना हिन स्कूल जी पढ़ाई किनी आहे, थर्ड क्लास आहे, हीअ स्कूल हीअं हूअं आहे, पर ईअं न हूंदो। स्कूल जेके आहिनि न सभई हिकु माना पढ़ाई जो ज़रियो आहिनि। इंसान खे पाण महिनत करणु खपे। पढ़ाई किनी या सुठी न हूंदी, इंसान पाण जेको आहे न अगरि महिनत करे थो त हर हंधि पढ़ाई सुठी हूंदी आहे। सही आहे न? त माना ईअं न आहे त स्कूल का वॾी आहे या नंढी आहे, मतिलबु इहा पंहिंजी सोच हूंदी आहे। वॾी महिरबानी यार। हिन दौर में अगरि तव्हां जहिड़ा दोस्त अगरि असां दोस्तनि खे पढ़ाई हिसाब सां टेको कंदा त असांखे नथो लॻे त हिन माशरे में को बि नंढो ॿार अनपढ़ियो कोन बचंदो, सभु पढ़ियल लिखियल हूंदा। थैंक यू, शुक्रिया, दिलि ख़ुशि करे। भाउ मुंहिंजा ॻाल्हि इहा त असल में तो जंहिं महिल चयो न त मूं कॾहिं स्कूल जो मुंहुं ई न ॾिठो, त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। छो जो असां ॾिसो न, अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, पोइ बि माना बुरायूं पिया करियूं, हीअ कोन्हे हू कोन्हे, स्कूल कोन्हे मज़े वारो। ऐं तोखे पढ़ाइण जो ॾाढो शौक़ु आहे माशाल्लाह पढ़ण जो, सो मूं चयो तोखे पढ़णु खपे, इन करे मूं तुंहिंजी मदद कई। त इहो सम्झो मुंहिंजो हिकिड़ो नंढो फ़र्ज़ु आहे। शुक्रिया।